नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त खैबर मां खबर ॾींदालूं त आल पाकिस्तान इंगोर एहताज जे CAC जी गॾिजाणी थी, जंहिंमें आल पाकिस्तान इंगोर एहताज जे समूरे सिंध मां अॻुवाणनि शिरकत कई, जंहिंमें सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जी बॉडी इतफ़ाक़ी राय सां चूंडी वई, जंहिंजो चेयरमैन वॾेरो शाहिद हुसैन इंगोरो, वाइस चेयरमैन मियां हबीबुल्लाह इंगोरो, सदर एडवोकेट अली इंगोरो, सीनियर नायब सदर अजीजुल्लाह इंगोरो, सीनियर नायब सदर रुस्तम इंगोरो, नायब सदर सलीम इंगोरो, नायब सदर हाकिम इंगोरो, नायब सदर बाबर इंगोरो, नायब सदर अली हसन इंगोरो, जनरल सेक्रेटरी मजहर अली इंगोरो, डिप्टी जनरल सेक्रेटरी हिदायतुल्लाह इंगोरो ऐं ॿियनि खे चूंडियो वियो। जॾहिं त सोशल मीडिया सेक्रेटरी अली इंगोरो नसरपुरी, नायब डिप्टी इंफॉर्मेशन ज़ाकिर इंगोरो, सलाहकार अब्दुल गफ़ार इंगोरो, चाचो गफूर इंगोरो अक्सरियत राय सां चूंडिजी विया। उन मौके ते चेयरमैन शाहिद हुसैन इंगोरो ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम जो वाहिद मक़सद इहो आहे त बिरादरी जे नौजवाननि खे हर फोरम ते अॻिते आणणु आहे। हिन चयो त हलंदड़ दौर मेरिट जो दौर आहे। बिरादरी जे अवाम खे गुज़ारिश थी कजे त दुनिया सां कुलो कुले सां मिलाए हलण लाइ असांखे तइलीम वारो रस्तो इख्तियार करणो पवंदो। एडवोकेट अली इंगोरो बिरादरी जे कठ में ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी बिरादरी जे हर ॾुख सुख में साण गॾु आहियूं ऐं बिरादरी जे मसइलनि खे तरजीह बुनियादुनि ते हल करण लाइ कोशान हूंदासीं। हिन वधीक चयो त पूरी पाकिस्तान में दौरा करे तंज़ीम साज़ी मुकम्मल कंदासीं ऐं पंहिंजी बिरादरी खे मुतहद ऐं मज़बूत कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।